पैसा पंहिंजे पीउ जी जाॻे हरी वियो आहे जॻह DPC में कराए पहिरें किस्तनि खां। बाक़ी ॾुजी किस्त त हड़प करे वियो त कीमा त उथों 80,000 सां मिलायो ॿियो हड़प कयो वियो। तव्हां ॾिसो जॻह जो कमु रुको पियो आहे। सिंध हुकूमत वॾे वाली सईद मुराद अली वज़ीर आला आज़म शहबाज शरीफ़ साहब उन्हनि खे अर्ज़ु आहे त सिंध हुकूमत आहिनि खे त इनखे टीजी किस्त न ॾियनि, कैंसल कई आहे, रद्द कई ऐं हिन मथां एक्शन खयो वञे कि त सरकारी किस्त खाईंदा कानूनी कार्रवाई कई। हाणे त बची शर्मा इहे अथसि तव्हां ॾिसो पिया जॻह जी किस्त खाई वियो। हाणे जॻह DPC में मां तव्हांखे ॾेखारे DPC में आहे वॾा वज़ीर सैयद मुराद अली शाह, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब, बाला अमलदारनि सदर हासिबा इज़ाज़ाई ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जो अर्ज़ु आहे त हिनजी टीजी किस्त कैंसल कई वञे ऐं हिनजी जांच पड़ताल कई वञे त इन छो कए छाजे कए गए या ट्रेस करे नंबर हिन जो सख़्तु कानूनी कार्रवाई यासीन खान मथां कई वञे, इहे सरकारी पैसा न खाए सघे।